छा तव्हां तैयार आहियो पंहिंजी ज़िंदगी बदिलाइण लाइ? घर वेठे सिंधीअ में जदीद स्किल्स जी सिख्या हासिल करियो ऐं आलमी सतह ते रोज़गार जो सफ़र शुरू करियो। उडार पेश करे थो हिकु शानदार सिख्या प्रोग्राम जिते तव्हांखे जदीद टेक्नोलॉजीअ जी सभ खां वधीक तलब वारनि स्किल्स में माहिर बणायो वञे थो। मुकमल तौर ते सिंधीअ में तरतीब ॾिनल ही प्रोग्राम तव्हांखे घर वेठे फ्रीलांसिंग ज़रिए आलमी मार्केट में रोज़गार जा बहितरीन मौक़ा पिणु फ़राहम करे थो। न सिर्फ़ इहो पर ट्रेनिंग जी पुञाणीअ ते तव्हांखे हिकु बाइख्तियार सर्टिफिकेट पिणु ॾिनो वञे थो जेको अव्हां जी क़ाबिलियत ऐं महिनत जो सबूत आहे। उडार हिन 4 सालनि जे मुख़्तसिर अरसे में सभई नौजवाननि खे ऑनलाइन सिख्या ॾिनी खेनि रोज़गार सां लॻाए चुको आहे ऐं असांजा शागिर्द पूरी दुनिया मां $60,000 खां वधीक कमाए चुका आहिनि। छा अव्हांखे इहा ख़बर आहे? उडार पंहिंजे शागिर्दनि लाइ ज़बरदस्त मुक़ाबलनि जो इंतज़ाम करे थो जंहिंमें अव्हां फ्री लैपटॉप हासिल करे सघो था। अॼु ताईं 5 मेहनती शागिर्दनि खे फ्री लैपटॉप मिली चुका आहिनि ऐं अव्हीं बि हिननि मां हिकु थी सघो था। उडार जा माहिर उस्ताद अव्हांखे जदीद स्किल्स सेखारण सां गॾोगॾु पंहिंजे सॉफ्टवेयर हाउसिस में रोज़गार जा मौक़ा बि ॾियनि था। इन खां अलावा फ्रीलांसिंग जे मुकमल ट्रेनिंग फ़राहम कई वञे थी जेका अव्हांखे घर वेठे ई आलमी सतह ते रोज़गार जा लामहदूद मौक़ा ॾिए थी। अहिड़ा शानदार मौक़ा ॿिए किथां मिलंदा? अॼु ताईं 1728 खां वधीक शागिर्द उडार तां तरबियत हासिल करे चुका आहिनि ऐं 221 खां वधीक शागिर्दनि खे सिधो सां प्राइवेट कंपनियुनि में रोज़गार सां लॻायो वियो आहे। उडार सां सिख्या हासिल करियो ऐं पंहिंजे ख्वाबनि जी तहबीर ॾिसो। हाणे ई फॉर्म भराए शामिल थियो ऐं पंहिंजो मुस्तक़बिल ठाहियो। उडार अव्हां जे मुस्तक़बिल जी ज़मानत।